शागिर्दनि जे लाशनि ख़िलाफ़ डॉक्टर होतचंद, नज़ीर अहमद हथियार, मंजूर मेमन, मुमताज़ लगारी जी अॻवानी में सुजाल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी, मेरान यूनिवर्सिटी समेत लम्स में शागिर्दनि सां वधंदियूं वञनि। ताज़ो मेरान यूनिवर्सिटी जे आख़िरी साल जे शागिर्द शायान शाह जो जिचियल लाश मिलियो आहे। ट्रांसपोर्टनि जी बदमाशी ॾांहुं यूनिवर्सिटी इंतज़ाम को बि ध्यानु न ॾिनो आहे। गाॾियुनि ते मुक़ररु ड्राइवर नशे जी हालत में गाॾियूं ड्राइव कनि था। गाॾियुनि में 100 खां वधीक शागिर्द सवार कनि था, जंहिं सबबु शागिर्द बीठे सफ़र कनि था ऐं गाॾियुनि मां किरियो पवनि। उन्हनि चयो त असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं त सिंध जे मुस्तक़बिल पोइ वारे क़त्ल जी इंक्वायरी करे मुलविस माण्हुनि खे सज़ा ॾिनी वञे। शहबाज़ मेमन, शाहीन न्यूज़, सुजावल। लाश ॾियण बंदि करो, लाश ॾियण बंदि करो, मेरान यूनिवर्सिटी लाश ॾियण बंदि करो। शायान शाह कातिलनि ते, शायान शाह कातिलनि ते, शायान शाह कातिलनि ते।